नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी में सरदार अली गोहर खान मेहर खे मेहर बिरादरी ऐं ॿिनि क़बीलनि जे सरदारन पारां चीफ सरदार जी पग ॿधराई वई। इन हवाले सां घोटकी में गोहर पैरिस ते गौस बख्श खान मेहर चयो त सरदार मोहम्मद खान मेहर खे नंढे लाइ पग ॿधी हुई, जंहिं पग जो फर्ज़ सही अदा न कयो। मरूम सरदार ग़ुलाम मोहम्मद खान जी रीतनि ऐं रस्मनि तहत न हलियो आहे, जंहिं बाद असांखे चीफ सरदार अली गोहर खान मेहर खे तस्लीम कयूं था। इन वधीक चयो त पग बिरादरी ॿधाईंदे आहे, जेका असां मेहर कबीले खे सरदार अली गोहर खान मेहर खे सरदार तस्लीम कयूं था। इन मौके ते पग जी रस्म में मेहर कबीले जो मुर्शिद दरगाह कोच शरीफ जो गादी नशीन मखदूम जफर शाह जीलानी, मियाँ आफ्ताब, साईं सरदार अली नवाज उर्फ राजा खान मेहर, गौस बख्श खान मेहर, मीर खान मेहर, सरदार शहरियार खान शर, हाजी अली डिनो खान मेहर चयो त पग हिकु अमानत है, जंहिंजो फर्ज़ अदा कंदुसि। हिन चयो है त राज खे औला समझां थो, सॼी बिरादरी खे गॾु खणी हलंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।